साल जी पुजाणी समझ तस्बी में मणिया पोयल हुंदा आहिनि। अचानक धागो टुटी पवे थो ऐं हिकु हिकु थींदो मणिया किरंदा रहंदा आहिनि। ईअं ई हिकु हिकु साल थींदो इहो मणियो ज़िंदगीअ जो किरंदो वञे थो। आख़िर सभु मणिया किरी पवंदा आहिनि। माण्हू जी ज़िंदगी जी तस्बी जो धागो ॼमण महल टुटी पवे थो। पोइ साल हिकु हिकु थी गुज़री रहिया आहिनि। कल कान पवंदी जो मौत मथां अची कड़कंदी। पंहिंजी ज़िंदगी जो हिसाब किताब कयो। हासिबु क़ब्ल अन तुहासिबु, हिसाब थियण खां अॻु पंहिंजो हिसाब कयो। इहो मुहासिबे जो ॾींहुं अचण वारो आहे जंहिंमें सभु पोल पधरा थींदा, ॻुझूं ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं, अदल ऐं इंसाफ़ जी ताराज़ी खड़ी कई वेंदी। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमायो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, व नदउल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामति फला तुज़लमु नफ़्सुन शैआ व इन कान मिस्काल हब्बतिन मिन खर्दलिन अतैना बिहा व कफ़ा बिना हासिबीन। सूरह अंबिया। ऐं असां क़यामत वारे ॾींहुं इंसाफ़ जूं ताराज़ियूं रखंदासीं। कोई कंहिंजा जान सां कंहिं शइ में ज़ुल्म कोन कयो वेंदो। ऐं जेकॾहिं का शइ अहुर जे दाणे बराबरि हूंदी त उहा सभु असां आणींदासीं ऐं असां हिसाब जे वास्ते काफ़ी आहियूं। उन ॾींहुं अल्लाह ताला जी कोरट दुनिया जे कोरटुनि वांगुरु कोन हूंदी जिते का सिफ़ारिश या रिश्वत वरिती वञे। दुनिया जी कोरट में जॾहिं को मुजरिम मुनसिफ़ अॻियां आंदो वेंदो आहे त हुनजो छा हाल हूंदो? गर्दन झुकियल, मुरझायल, निमाणो, वेगाणो, परेशान हाल, ज़िल्लत वारो चेहरो, विखिरियल वार, अखियुनि में निदामत, हैरत ऐं हसरत जा ॻोढ़ा, सज़ा जो डपु, ख़्वारी ऐं ज़िल्लत, रुसवाई जो ख़ौफ़ ऐं हसरत जा ॻोढ़ा। हथनि में हथ कड़ियूं, पेरनि में ॿेड़ियूं, ॾकंदो, झिॼंदो, झुरंदो जज अॻियां ईंदो आहे ईअं? दुनिया जो जज छा कंदो? या सज़ाए मौत ॾींदो या तो उमिरि क़ैद ॾींदो। नेठा नेठ आख़िर छुटी ईंदो। पर मुसलमानो ही तसवर कयो जॾहिं वाहिदुल क़हार जी कोरट हूंदी जिते जी सज़ा हमेशह वारी सज़ा हूंदी। इन्नल्लाह ला यज़लिमु मिस्काल ज़र्रत। सूरह निसा। बेशक अल्लाह कंहिं सां बि ज़रे बराबरि नाइंसाफ़ी कोन कंदो। उहो ॾींहुं फ़ैसिले वारो हूंदो। केॾो न इहो औखो ऐं अणांगो ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं जो नक्शो चिटींदे अल्लाह पाक जल जलालहू इरशाद फरमायो, यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानुन युग़नीह। उन ॾींहुं माण्हू पंहिंजे भाउ खां भॼी वेंदो ऐं पंहिंजी माउ ऐं भाउ खां ऐं पंहिंजे ज़ाल ऐं पुटनि खां परे थी वेंदो। उन्हनि मां हर हिकु माण्हू खे उन ॾींहुं अहिड़ी हालत हूंदी जो उनखे ॿिए खां बेपरवाह करे छॾे। इहा हकमुल अदल रब्बुल आलमीन जी कोरट हूंदी जंहिंखां ज़मीन आसमान जी का चीज़ मख़फ़ी न हूंदी। उन ॾुखे ॾींहं में अलीयुल कबीर अॻियां इंसान हम ऐं ग़म में मुब्तला थी वेंदो। चयो वेंदुसि, इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिका अल-यौम अलैका हसीबा। पंहिंजी किताब खे पाण पढ़, पंहिंजे हिसाब करण जे वास्ते तूं पाण काफ़ी आहीं। साल गुज़रण ते ख़ुशी न कयो बल्कि पंहिंजे गुनाहनि ते रो। पंहिंजे गुनाहनि ते अल्लाह साईं खां तौबा करे माफ़ी घुरो त ईंदड़ साल असांजो नेकिन में गुज़रे। ईंदड़ साल असांजो नेकिन में गुज़रे ऐं गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।